हाणे असां हसाम साहब खे कंदासीं त तव्हांजे साम्हूं थोड़ा पहुंचा थोड़ा मुझे काबिल एहतराम दोस्तों भाइयों भेणों अदियों अस्सलाम वालेकुम सभिनी सां पहिरीं त आउं तव्हांजो तमामु घणो थोराईंदो आहियां जो तव्हां मूंखे इहो मौक़ो ॾिनो जो आउं हिते अची तव्हांजी बि कुझु ॻाल्हियूं ॿुधी सघां ऐं तव्हां सां मुखातिब थी सघां तव्हांजी लख थोरा महिरबानी मुंहिंजे अधे हिते बीह करे असां सां कुझु सवाल जवाब कया ऐं हुन अधे जो बि तमामु घणो थोराईंदो आहियां जो हुन असांखे इहो मौक़ो ॾिनो जो असां पंहिंजी ॻाल्हि बि रखी सघूं पंहिंजो मंशूर बि तव्हांजे साम्हूं रखी सघूं हुन अधे जो बि आउं तमामु घणो थोराईंदो आहियां रुगो हिकिड़ी वज़ाहत आउं कंदो हलां कि ही रुगो 5 साल जी हुकूमत जी ॻाल्हि न आहे जंहिंसां असांजो मुक़ाबिलो आहे हू 15 सालनि सां हुकूमत में आहिनि असां हिन भेरे बि 5 साल पूरी हुकूमत में कोन हुआसीं असां फ़क़त 3.5 साल हुकूमत में हुआसीं 5 साल पूरा हुकूमत में कोन हुआसीं त रुगो इहा वज़ाहत कंदो हलां ऐं अॻियां वारा धणी 15 सालनि खां हुकूमत में आहिनि हींअर पोएं दौर में बि जेका 5 साल पोयां गुज़रिया हुनमें हींअर जेको हुननि जो MNA जो कैंडिडेट वेठो आहे ऐं नालो नथो वठां छो जो कंहिंजा नाला नथो वठणु चाहियां हू पाण बि 5 साल वज़ीर रहिया उन्हनि वटि रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन जो पोर्टफोलियो हो जेको हूंदो ई इन करे आहे कि अगरि बोर्ड अचे या अल्लाह जी पारां कोई आफ़त अचे थी त हुन लाइ उहो इदारो हूंदो आहे साईं पहिरीं असांजी ॻाल्हि कई त आउं पहिरीं असांजी ॻाल्हि कंदो वञां पोइ आउं अॻियां वारनि जी ॻाल्हि कयां असां हिन भेरे बि जेतिरो असांखे मौक़ो मिलियो असां कोशिशि कई ऐं असां वधि में वधि स्कीमूं बि ॾिनियूंसीं ऐं ख़िदमत बि कईसीं हिन भेरे बि असां वटि हिकिड़ी तमामु नंढी मिनिस्ट्री हुई बट ऐं 3 सालनि लाइ हुई हुनजे बावजूद बि जेको कमु असां कराई सघियासीं चाहे हू 100 स्कीमूं हुजनि या 150 स्कीमूं हुजनि वो असां ॾिनियूंसीं ऐं मंज़ूर कराई आयासीं तव्हां सभु सोशल मीडिया जो दौर आहे तव्हां सभु ख़बरूं बि ॿुधंदा हूंदव सोशल मीडिया बि ॾिसंदा हूंदव त तव्हां ज़रूरु हिकिड़ी उहा प्रेस कॉन्फ्रेंस बि ॾिठी हूंदी जेका हिते जे चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब कई जंहिंमें असांजा हिते लोकल जेका बि लीडरान आहिनि जेका अॼु वरी वोट जा मुंतज़िर आहिनि हू हुन सां गॾु वेठल हुआ ऐं चीफ मिनिस्टर साहब वेही प्रेस कॉन्फ्रेंस में असां वारी स्कीमूं पे ॻाढ़ायूं कि अहमद राजे में रोड पियो ठहे टमाटर मंडी पई ठहे हिते रोड ॾिनो अथनि हुते रोड ॾिनो अथनि असांजी स्कीमनि जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई मुराद अली शाह साहब पाण तव्हां सभिनीनि ॾिठी हूंदियूं उहा प्रेस कॉन्फ्रेंस ज़रूरु सोशल मीडिया ते आहे अगरि तव्हां नाहे ॾिठी त उहा वरी बि क्लिप ॻोल्ही ऐं कंहिं दोस्त यार खे मोकिली छॾंदसि जेको तव्हांखे उहो ॾेखारी सघे ॻाल्हि रुगो एतिरी आहे दादा अगरि हू पाण ख़िदमत नथा करी सघनि अगरि हुननि खे पाण का तकलीफ़ आहे तव्हांजी ख़िदमत करण जी त घटि में घटि जेका असां पंहिंजा हथ पेर हणी तव्हांजे लाइ स्कीमूं खणी अचो हुनमें त रोड़ा न अटकाइनि ऐं हिन लीडरान सां इहो सवाल बि पुछणु चाहियां थो तव्हांजो जहिड़ो अगरि आहे त तव्हांजो जहिड़ो असां सां आहे मिर्ज़ा घराने सां आहे हिन अवाम दुश्मनी ते तव्हां छो लथल आहियो अगरि असांजी मंज़ूर करायल स्कीम जंहिंजे ख़िलाफ़ तव्हां प्रेस कॉन्फ्रेंसियूं कयूं ऐं एतिरी घोड़ा घोड़ा कई मीडिया ते तव्हां वेही हिकिड़ी स्कीम जो तव्हां नालो खयो तव्हांजी महिरबानी तव्हां असांजी पब्लिसिटी कई बट चवण जो मक़सदु इहो आहे कि तव्हांखे छो हिन स्कीमनि मां एतिरी तकलीफ़ थी जो तव्हां वञी असांजे स्कीम ख़राब करण जी कोशिशि कई कि माण्हुनि ताईं उहो कमु न पहुची सघे छो अगरि तव्हांजी दुश्मनी असां सां आहे हिकिड़ी का स्कीम हुन में ॿुधायो जेका मूं या मुंहिंजी फैमिली असांजी पंहिंजी ज़ात लाइ ॾिनी हुजे को असां पंहिंजी बनियनि ते रोड रस्ता ॾिना हुजनि बिजली गैस ॾिनी हुजे असांजे पंहिंजे उताकनि ते जेका भी हुनमें स्कीमूं हुयूं वो आम पब्लिक लाइ स्कीमूं हुयूं त पोइ छो तव्हां एतिरा अवाम दुश्मनी ते लथल आहियो
जो तव्हां असांजी स्कीमनि में रोड़ा अटकाइण शुरू कया तव्हां पाण अगरि कमु नथा करी सघो त घटि में घटि जेको करी सघे थो हुनखे त कमु करण ॾियो। दुश्मनी ऐं सियासी जेको बि असांजो आहे ज़ाती दुश्मनी असां सां कंहिंजी न आहे, असांजी बि कंहिं सां ज़ाती दुश्मनी न आहे। रुगो अगरि मसइलो आहे त हू इहो आहे कि अवाम हुननि खे चूंडाई 5 साल साहिब इक़्तिदार कयो, किथे तव्हां उहा फंड लॻाया, बोर्ड में जेका तव्हां वटि अरबे रुपया आया उहा किथे लॻा? असां त रुगो इहो सवाल था पुछूं, हिन सवाल ते असांजो जहिड़ो आहे। ॿियो त असांजो को ज़ाती मसइलो न आहे, को ज़ाती जहिड़ो न आहे। साईं असां सां पुछा कई कि असांजो मंशूर छा आहे, ऐं सम्झा थो असांजो मंशूर सभिनीनि खे ख़बर आहे, पर वरी बि तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां। असांजो मंशूर अॼु बि 2008 वारो साॻियो मंशूर आहे। जीअं 2008 में बाबा तव्हांजी ख़िदमत कई, रोड रस्ता ॾिना, 2500 खां मथे ॻोठनि में बिजली ऐं गैस ॾिनी। हिन सारे कमनि जा तव्हां शाहिद आहियो, ही रुगो कागज़ी कमु कोन्हो आहे, ही ऑन ग्राउंड मौजूद कंप्लीट थियल स्कीमनि जी ॻाल्हि पियो कयां। बाक़ी असांजी इलाही स्कीमूं आहिनि जेका जॾहिं असां पार्टी छॾी त हुन खां पोइ हिननि रुलाई छॾियूं। जीअं तव्हांखे वॾे मां वॾी हिकिड़ी मिसाल ॾींदो वञा, हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो असां वाटर फिल्ट्रेशन प्लांट लॻायो गोलारची शहर में, जेको सॼे गोलारची शहर खे साफ़ पीअण जो पाणी ॾेई सघंदो हो। हू अॼु बि स्कीम असांजी मुकमल पई आहे, रुगो बटन फिराइण जी देरि आहे। जेका अॼु पंहिंजे पाण खे गोलारची तालुके जा धणी सॾाईंदा आहिनि, उन्हनि में एतिरी तौफ़ीक़ कोन थी जो असांजी उन ठहियल ठोकियल स्कीम जो रुगो बटन फिराई माण्हू ग़रीब माण्हुनि खे साफ़ पाणी ॾेई सघनि। ऐं रुगो इन करे छो जो असांजे नाले जी टिकली ॿाहिरि लॻल आहे, ऐं हुन धणी खे बि जेको पंहिंजे पाण खे गोलारची तालुके जो धणी थो सॾाए, हिकिड़ो जेको हुननि मां अॼु एमपीए ते बि उम्मीदवार आहे, ॿियो गोलारची जो हिकिड़ो जेको एमएनए जो उम्मीदवार आहे, ऐं हिकिड़ो जेको गोलारची तालुके जो एमपीए जो उम्मीदवार आहे पीपल्स पार्टी जो। हुननि खे बि आउं इहो अर्ज़ु कंदसि तव्हांजे तवसुल सां कि हलो मूं सां गॾु हलो, ऐं तव्हां सां गॾु सरज़मीन ते बीहंदसि, तव्हां सां गॾु असांजे नाले जी टिकड़ियूं पटाई उछलाईंदसि, पर महिरबानी कयो उहा स्कीम चालू करायो जीअं ग़रीब माण्हू उन्हनि मां पाणी भरी साफ़ पाणी पी सघनि। जीअण जो सभिनी खे हक़ आहे, सियासी दुश्मनियूं सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, पर कॾहिं बि कंहिंसां जीअण जो हक़ खसण जी कोशिशि न कबी आहे। ही इंसान दुश्मनी में एतिरो त लही आया आहिनि जो न हिननि खे पाण को कमु करणु ऐं ॿियनि जो ठाहियल ठोकियल कम बि फिटायो छॾनि। असां हिन दफ़े बि जेका स्कीमूं ॾिनियूं, जेका असांजे 3 साल हिन दौर में मिनिस्ट्री जे दौर में कंप्लीट थी सघियूं, उहा कंप्लीट थी वियूं। बाक़ी जेका कम हलंदा रहियो हू जीअं ई हुकूमत तब्दील थी, पीडीएम जी हुकूमत आई, त उहा सभु असांजी स्कीमूं रोलड़े जी शिकार थी वियूं। तव्हां बदीन में सब्जी मंडी ॾिसो, टमाटर मंडी ॾिसो, त हू अधु मुकमल पई आहे, अधु हुनजा फंड ई मथां खाई आहे। हुन सब्जी मंडी में टमाटर मंडी में को मुंहिंजी ज़ाती मुंहिंजे खानदान जो टमाटर जो गाॾो लॻियो कोन हो, को मुंहिंजे कारोबार जी जाइ उहा कोन हुई। अगर हुन टमाटर मंडी में कंहिंखे फ़ाइदो मिले हा तो हू हिन आम पब्लिक के मिले हा। मुंहिंजी ज़ाती को दुकान टमाटर मंडी में खुलियल कोन्हे। हिननि वांगुर हर कारोबार में मुंहिंजो हिस्सो पती रखियल आहे, अल्लाह पनाह ॾे। ही त आउं कंहिंजी ज़ात ते नथो ॻाल्हाइण चाहियां, कंहिंजे बि किरदार ते नथो ॻाल्हाइण चाहियां, पर कमकारनि जे लिहाज़ सां अगरि तव्हां भेटी ॾिसो त आउं सम्झां थो जेका असां 2008 वारे दौर में बाबा कम कया, या हींअर हिन पोइ साल में भी जेका असां कम कया, आउं सम्झां थो असांजी 3 साल जी हुकूमत ऐं हिकिड़ी मिनिस्ट्री जो दौर हिननि जे 15 सालनि ऐं चङे मुड़सी जे दौर सां लख गुना बहितर रहियो आहे आवाम लाइ। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी खपे, हू इहा आहे कि 2008 वारे दौर में
हिकिड़ो मिनिस्टर हो तव्हांजे डिस्ट्रिक्ट में बाबा डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हिकिड़ो वाहिद मिनिस्टर हो इन सॼे डिस्ट्रिक्ट में जंहिं तव्हांखे एतिरी स्कीमूं ॾिनियूं जो अॼु आउं जंहिं ॻोठ में वेंदो आहियां अल्लाह जे फज़लो करम सां त हर ॻोठ में ॻोठाणा मूंखे पाण ॿुधाईंदा आहिनि कि इहो रोड तव्हांजे बाबा ॾिनो इहा बिजली असांखे तव्हांजे बाबा ॾिनी हर घर में ॿ टे नौकरीअ जा ऑर्डर ॾिना ही मूंखे यादि नथो पए छो जो आउं सफ़ा नंढो हुउसि उन दौर में ॻोठाणा मूंखे पाण हली करे पाण अची ॿुधाईंदा आहिनि कि ही स्कूल जी बिल्डिंग असांखे मिर्ज़ा साहब ॾिनी ही रोड असांखे मिर्ज़ा साहब ॾिनो त आउं सम्झां थो ख़ुदा जे लख शुक्र आहिनि जो जे ॻोठ में असां वेंदा आहियूं हुन ॻोठ में असांजी का न का निशानी छॾियल आहे हिकिड़ो सवाल तव्हां सां बि पुछां थो हिकिड़ो सवाल घणियनि सां बि पुछां थो तव्हां त कुझु ॻोठ मूंखे 4 ॻोठ त ॿुधायो जंहिंमें तव्हांजी का चङी निशानी छॾियल हुजे का सिर लॻियल हुजे का नौकरी ॾिनल हुजे का स्कूल अस्पताल हुजे हिकिड़ो मूंखे ॿुधायो घटि में घटि कि किथे 2 रुपया वठे बग़ैर तव्हां नौकरी बि ॾिनी हुजे भले ई तव्हांजे पंहिंजे ज़ात बिरादरी जो हुजे आऊं पुछां थो छा तव्हां पंहिंजी ज़ात बिरादरी खे ई का नौकरी ॾिनी आहे पैसनि जे सिवा छा तव्हां पंहिंजे ज़ात बिरादरी वारनि खे ई को रोड ॾिनो आहे जेको अॼु हू बि कसम खणी सघनि कि इहा निशानी धणी जी असां वटि लॻल आहे ॻोठ में इहा साईं असांजी बदकिस्मती आहे जो अहिड़े नुमाइंदनि खे मौक़ो मिलियो आऊं तव्हां सभिनी सां इहा गुज़ारिश करणु चाहियां थो कि महिरबानी कयो हमरान खे सुञाणियो रुगो हाणे हिन ठली ॻाल्हियुनि में न अचिजो हिननि वाइदनि में न अचिजो कि आया असांखे 5 साल मौक़ो ॾियो हाणे असां कमु कंदासीं जेका पोयां तव्हां पटका असांखे परायो उहा ई असां लाइ गंज असांखे वरी तव्हांखे 5 साल मौक़ो ॾियण जी सम्झा थो का ज़रूरत न आहे ना ही असां वटि गुंजाइश बची आहे 5 साल अञा तव्हांजो इंतज़ार करण जेको इहो पोयों 5 साल जो दौर गुज़रियो ऐं सम्झां थो इहो असां लाइ सभिनी सां बदतरीन दौर गुज़रियो लाक़ानूनियत चोरियूं चकारियूं मंशियात फरोशी आऊं सम्झां थो हिन पोएं 5 साल दौर में हिन जे सिवा असांखे ॿी का शइ कोन मिली आहे धणियनि मां त हाणे अगरि ही तव्हां सां कूड़ा सूड़ा वाइदा कनि त महिरबानी करी पंहिंजो ज़मीर जो फ़ैसिलो कजो हिननि वटि जेका शइ आहे हू रुगो क़ाइदे आज़म जी चमक आहे ॿी का शइ हिननि वटि कोन्हे महिरबानी करी हिम्मत कजो हिन दफ़ा क़ाइदे आज़म जी चमक ते पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी जो 5 साल जो सौदो न कजो इहा महिरबानी कजो पंहिंजे पाण ते बाक़ी फ़ैसिलो तव्हांजो पंहिंजो आहे फ़ैसिलो ज़मीर जो आहे जीअं तव्हांखे मर्ज़ी अचे करे कयो अगरि तव्हांखे हिननि जो किरदार हिननि जा कम कयल बहितर लॻनि त भले मुंहिंजे पारां बि वोट हिननि खे ॾेई अचिजो अगरि हिननि जे किरदार मां ऐं कम करण जे तरीक़े मां तव्हां बेज़ार आहियो त महिरबानी करी 8 तारीख़ ते तारे खे चमकाइजो तारे जे निशान के रोशन कजो ऐं इंशाअल्लाह अगरि तव्हां तारे जे निशान के रोशन कयो त मुंहिंजे वस में जेको कुझु हूंदो पहिरीं वांगुरु जीअं बाबा तव्हांजी ख़िदमत कई आहे ईअं आऊं बि तव्हांजी ख़िदमत कंदसि ऐं इंशाअल्लाह अगरि हिन दफ़ा तव्हां तारे खे चमकायो त इंशाअल्लाह मुंहिंजी वधि में वधि कोशिशि हूंदी कि साॻे नमूने में आऊं तव्हांजी ज़िंदगियूं चमकायो वञा महिरबानी